बिस्मिल्लाह हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे असां साईं पाण जेको आहे तव्हां मुखातिबु आहे हाजी सोहेल अहमद साहिबु वेठो आहे वाटर सप्लाई स्कीम ते। साईं हाजी साहिबु छा चवणु चाहींदा? वॾे अरसे खां पोइ वॾो जेको आहे इंतज़ारु हुयो आवाम खे हिन स्कीम जो साईं? हा साईं, उहो त माशाअल्लाह आवाम खे इंतज़ारु हुयो। साम्हूं संगत पंहिंजे कम में लॻियल आहे। हीअ बि ॾिसो पंहिंजी माप माना हिन जो वरी मथियों जेको तह थींदो हे सिस्टम हुनजी माप जो बि हले थो। दोस्त ॾेखारे दोस्तनि हीअ दोस्त बि माना लॻा पिया आहिनि हाणे हिन सिस्टम में चकर में। हाणे इहो हिनखे जेको बेस ठहे थो इहो तह माना चौधारी लॻे थो साफ़ु माना पाणीअ जी हिफ़ाज़त जो कमु जीअं बहितर नमूने आवाम खे साफ़ु पाणी ऐं पाक पाणी पहुचे। हीअ सिर्फ़ु तलाव न आहिनि, हीअ आवाम जी ज़िंदगी आहे ऐं बहितरीनु अलहमदिल्ला असांखे जेतिरो क़ाइदनि ते फ़ख़्रु आहे उहो हिन ते जेतिरी कोशिशि कंदा सुठे नमूने आवाम ताईं पाणी साफ़ु कजे ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द कंदरा जो आवाम हिन सहूलियत खां मुस्तफ़ीज़ थींदो। इंशाअल्लाह कंदरा जे आवाम खे साफ़ु पाणी मिलंदो। असांखे त ॾाढी इहो ख़ुशी आहे। काफ़ी अर्से खां पोइ असांजे चकर हणंदा आयासीं, संगत जो हुयो त उहा चकर हणिजे। बहरहाल अलहमदिल्ला बहितरीनु कमु आहे। ॾाढी दिली ख़ुशी थिए थी जेको असां सिस्टम अॼु ॾिसूं था। अलहमदिल्ला तमामु ॾिठो वञे त माशाअल्लाह तव्हांजे कंदरे में 3 प्रोजेक्ट जेके आहिनि हलनि था पिया वॾा। हा, प्रोजेक्ट माना हिकिड़ो लाइब्रेरी जो बि हले थो, स्कूल जो बि माना हिकिड़ा असांखे बहितरीनु प्रोजेक्ट जेके मेगा प्रोजेक्ट जंहिंखे चयो वञे। ऐं असां कंदरा जे जेके सियासी असर रसूख़ जेके दोस्त असांजा पीपल्स पार्टी सां या ॿियनि तंज़ीमुनि सां ॿियनि पार्टियुनि सां जेके वास्तो रखनि था उन्हनि खे चवंदासीं त प्रोजेक्ट वठो जेके कंदरा जे आवाम खे फ़ाइदो हुजनि। ओड़ा प्रोजेक्ट वठो। ही माशाअल्लाह अहिड़ियूं सहूलियतूं तव्हां सियासतदान त खणी सभु आहिनि माशाअल्लाह, पर जेके सहूलियतूं ॼण असांजी दिलि ख़ुशि हुते थींदी जिते कंदरा जे आवाम खे का सहूलियत मिले। हॉस्पिटल जे हिसाब सां ऐं पाणी जे हिसाब सां पाणी त वरी ज़िंदगी आहे। ऐं हीअ जेको असांखे प्रोजेक्ट साईं हमेशह ॾिनो आहे तमामु बहितरीनु प्रोजेक्ट आहे। हिन सां माना ईअं सम्झो असांजा 3-4 मसइला बहितरीनु नमूने पंहिंजी ज़िंदगी बिल्कुलु घटि में घटि 50 साल ॿाहिरि आहिनि। हा, तक़रीबन 50 साल स्कीम जेका पुराणी उहा 50 साल तक़रीबन कढी। हा हा, ईअं बिल्कुलु इहा सॼी जेका नओं निज़ाम ठहे पियो। हा, अलाह कंदो इंशाअल्लाह असांखे साफ़ु पाणी जेतिरो साईं जो प्रोजेक्ट आहे त असांखे साफ़ु खां साफ़ु पाणी मिले ऐं इंशाअल्लाह साफ़ु पाणी मिलंदो बहितरीनु। ऐं बाक़ी हाणे कमु ठही बीहे उनखां पोइ ॾिसूं था त हुनमें सिस्टम में केतिरी पावर आहे। बाक़ी जेको ॾिसूं था त प्रोजेक्ट बहितरीनु आहे।